ٹوٹکا हाणे ॿुधिजो, अगरि मज़ो अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो। ॿ कुराड़ा जेको ज़ोर ज़ोर सां खिलनि पिया, उतां जेको माण्हू लंघे पियो ॾिसे पियो चई ॿई कुराड़ा खिलनि था पिया, पागल थी विया अलाए छा। आख़िरकार हिकिड़े हमरा जो मां हिन खां राति पुछा की हिनखे ख़ुशी आहे कहिड़ी जो एॾा वॾा टहक पिया था ॾियनि। उहो हमरा हिन में लड़ी आयो, हिन खां पुछा कीअं कुराड़नि मूं, चवंदा छा ते तव्हां वॾा वॾा टहक पिया था ॾियो त बि इहे खिलनि पिया। आख़िर हिन कुराड़ हिकिड़े खे बाहि मुड़ी चई मूंखे ॿुधाए त ॻाल्हि छा आहे। जी ॻाल्हि हीअं त असां हिन पंहिंजे मुल्क जे अवाम जे लाइ हाणे सोचे छॾियो कुझु न कुझु असां हाणे कंदासीं। चई तव्हां छा कंदव अवाम जे लाइ? चई तव्हां अवाम जी परेशानी ख़तमु कंदासीं। चई कीअं परेशानी ख़तमु कंदव? चई सॼे मुल्क जे अवाम खे खणी जेल में अंदरि विझंदासीं, उन्हनि सां गॾु हिकिड़े गॾ खे बि जेल में विझंदासीं। उहो हिते सोच पई, हुन चयो ॿई कुराड़ा चरिया थी विया न अलाए छा। चई हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो तव्हां ॿई कुराड़ा। चई छा आहे? चई तव्हां अवाम खे त जेल में विझंदव सॼे मुल्क जी खे, पर तव्हां गॾ खे जेल में छो विझंदव? हिते ॿिन्हिनि कुराड़नि वठी टह करे न वरी। आख़िर हिन पुछां कि ॻाल्हि छा आहे? चई ॻाल्हि ईअं आहे त हिन अवाम जो तोखे फ़िक्र कोन थियो, तोखे वञी ॻणती गॾ जी थी त गॾ जेल में छो? चई कंहिंखे अवाम जो फ़िक्र आहे सही त हर कंहिंखे गॾ जी ॻणती आहे। हिकु हमरा वियो सेवण में उते दुआ घुरे पियो। चई सेवण सरकार, अगरि मूंखे तूं 1000 रुपया ॾियाराई त 500 तूं जा मां पेती में विझंदुसि, 500 मां झलींदुसि। थोरो अॻिते हलियो त हिनखे 500 रुपया मिलिया। 500 खणी वियो सेवण जी दरगाह ॾे ॾिसी, चई त सेवण सरकार पंहिंजे मुरीदनि ते बि एतिरो यकीन कोन को पंहिंजा 500 पहिरियों कटे छॾियई। हिकु हमरा वियो पंहिंजी ज़ाल खे वठी डॉक्टर ॾे। हमरा जी तबियत ख़राबु हुई कुराड़े जी, वियो उतड़े वञी ॾेखारियईं डॉक्टर खे। डॉक्टर ॾिसी वियो, हिनखे चयो ॻाल्हि ॿुध, चई लॻे थो तोखे का पुराणी का बीमारी आहे। चई डॉक्टर साहिबु आस्ते ॻाल्हाए, पुराणी बीमारी दर ते वेठी अथई, ईअं न थिए ॿुधी वेठो त ॿिन्हिनि खे सटको कढे। हिकु मच्छर जेको मुहारे में अंदरि फासी पियो मच्छरदानी में, सॼी राति पियो फिरियो पर मच्छर ॿाहिरि न निकिरी सघियो। आख़िर सुबुह जॾहिं हुननि मुहारो मच्छरदानी जो खोली, उतां मच्छर वठी निकितो, ॿाहिरि आयो पंहिंजे मच्छरनि सां अची मिलियो। चई ॻाल्हि ॿुधव? चई कहिड़ी? चई इंसान जे अहिड़ा ज़ालिम थी विया आहिनि कि पंहिंजे खां त जेल ठाता अथनि। चई हाणे तव्हां मच्छरनि खां बि जेल ठाता अथनि। चई सॼी राति चई मां जेल में हुयुसि। हिकु बादशाह छा कयो जो जाली पीरनि सभिनि खे घुराई, जेके जाली पीर जेके तावीज़ कंदा आहिनि, माण्हू क़िस्मत हाल ॿुधाईंदा आहिनि, सभिनि खे हिन घुरायो। जीअं जो उहे पहुता त हिन हुकुम ॾिनो सभिनि खे जेल में अंदरि विझी छॾियो। सभिनि खे जो जेल में विधऊं त हुननि पुछा कयो बादशाह साहिबु, बादशाह सलामत, असांजो कहिड़ो ॾोह आहे तव्हांखे जेल विझी छॾियो आहे? चई तव्हां ॿियनि जी क़िस्मत ॿुधायो था, तव्हां सां हीअं थींदो, तव्हांखे पंहिंजी क़िस्मत जी ख़बर कान पई त बादशाह तव्हांखे जेल में अंदरि विझंदो? तव्हां जॾहिं पंहिंजी क़िस्मत नथा ॼाणे सघो त तव्हां ॿियनि जी क़िस्मत कीअं था ॼाणियो? इन करे तव्हां सभु जेल में विझो 33 सालनि जे लाइ। हाणे हिकु हमरा जी ज़ाल बेहोश थी वई, बेहोश तो थी वई त सिधो खणी वियो डॉक्टर ॾे। डॉक्टर ॾे जो खणी वियो, डॉक्टर जो ॾिठो हुनखे डॉक्टर जी ख़तमु थी वई आहे, मरी वई आहे। मोटाए हुनखे घर आंदऊं, गुसुल ॾेई खणी विया कब्रिस्तान, उते क़बर में अंदरि लाहे। हाणे मिटी पिया विझनि त माई टपोड़े उथी पई। माई चयो मां त ज़िंदा आहियां, मूंखे छो था पूरियो? त हुन मुड़ुस चयो, चई डॉक्टर खां वधीक तोखे ख़बर आहे? चई विझो मिटी मथां। चई हिकु हमरा खे शराब बर्बादु करे छॾियो, तबाह करे छॾियो। पोइ हुन चयो त हाणे हिन शराब खां अॼु ॾींहुं खणी मां तौबा कई, इहे सभु बोतलूं हाणे खणी हेठि उछलिया थो। हिन हिकिड़ी बोतल खे उछलियो, चई त तूं त मुंहिंजो घरु तबाह करे छॾियो आहे। ॿी बोतल खईं, चई तूं त मुंहिंजे मथां चई हेॾो वॾो कर्ज़ु चाढ़े छॾियो आहे जेको लहंदो ई कोन। टीं बोतल खणी उछलियईं, चई तूं त चई मुंहिंजो घरु फिटायो आहे, मुंहिंजी ज़ाल कावड़ी हली वई आहे। चौथी बोतल खईं, चई तूं त मुंहिंजो घरु खपराए छॾियो आहे, उनखे उछलियईं। पंजी बोतल खईं, उहा भरियल हुई, उनखे खणी उन कुंड ते रखी, चई तूं बेकसूरी, तूं पासे ते थी वियो। हिकु हमरा ते माई शक कंदी हुई, जेॾीमहिल तेॾीमहिल हिनखे पे ताना ॾींदी त तूं पराए मायुनि सां ई तूं आवारा थो घुमी, नशा थो करी, केतिरियूं ॻाल्हियूं जीअं घर में झेड़ो थींदो आहे। पोइ आख़िर हमरा तंग अचे थियो, रोज़ रोज़ झेड़ो आहे, उन खां बहितर रस्तो ई भला ॿियो वठिजे। आख़िर हुन छा कयो जो ॾाढ़ी छॾे मुला थी वियो, भला कम करे पियो, मस्जिद ॾे सुबुह शाम पंध हिन जा निमाज़ जे लाइ, सुबुह क़ुर पढ़े, जुमे ते कुझु चांवर वग़ैरह विराए ग़रीबनि खे खाराए। पोइ हुनजी ज़ाल हिकिड़ी सहेली फ़ोन कई, चई त तूं वारो मुड़ुसु जेको आहे तमामु सुधरी वियो आहे, हाणे मुला थी वियो आहे, ख़ैर ख़ैरातूं करे थो वियो। चई किथे सुधरियो आहे? चई
दुनिया जी औरतुनि कीअं हुनखे धोखो ॾिनो, हाणे चए जन्नत वारे हुरनि जे पोइ लॻो पियो आहे, हाणे हुनजे चकर में आहे, चए इहो भॼ भॼा त जारे कान मस्जिदुनि ॾे। पोइ बि यानी हुनजो शक माना ख़तमु न थियो माई जो। हिकु कमरा हिकु एक्सीडेंट वारे हमरा खे खणी आए अस्पताल में, सो डॉक्टरनि ॾिठो, डॉक्टरनि चयो त कलाक अॻु में खणी अची हिनखे त असां हिनखे बचाए वञूं हा। की डॉक्टर साहिबु हिनखे 5 मिंट थिया एक्सीडेंट थियो, छा कलाक अॻु में जा गाॾी ठोके पोइ खणी अचां तव्हां ॾे। पंहिंजी महबूबा कावड़जी वई, उहो आयो हिकिड़े तलाउ ते, उते बसि कावड़ मूं भितर खणंदो वञे पियो, उछलींदो वञे पियो तलाउ में अंदरि। कुझु देरि खां पोइ हिकु ॾेॾरु निकिरी आयो ॿाहिरि, ॾेॾरु अची हिनखे चई कमी न महबूबा तुंहिंजी कावड़ जी विया, तूं त मुंहिंजी महबूबा जो मथो फाड़े छॾियो आहे।